अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार रिपोर्ट कंदा हलूं। मिशन वडी का जिते ओठा ऐं मलक बिरादरी में प्लाट जे मामले ते हलंदड़ तकरार ख़त्म न थी सघियो। नाज़रीन, रिपोर्ट कंदा हलूं मिशन वडी का ओठा ऐं मलक बिरादरी में प्लाट जे मामले तां हलंदड़ तकरार ख़त्म न थी सघियो। मलक बिरादरी जे चंद माण्हुनि पारां ओठा बिरादरी जे घरनि ते पथराव कयो वियो आहे, जॾहिं त ओठा बिरादरी जो चवणु आहे त कोरट सगोरी पारां असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो वियो आहे। वधीक अॻवाननि छा चयो आहे, मिशन वडी न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर ज़फ़र कुंबर सां ॻाल्हि ॿोल कई आहे, चओ त अव्हांखे ॿुधायूं। हीअं खट लॻी पई, मुंहिंजो घर वारो उहो सुतो पियो पासे खां, जेको होतिरो पंधु अची भितर लॻो। मूं यासीन जे हिकिड़े ॿ पना पढ़िया वरी, ऐं मूंखे डपु पइजी वियो, भॼी वियसि। होतिरो पंधु भितर अची किरियो, हेॾो सारो पथर, ऐं तंहिंखां सवा 12 जो बि किरियो, ऐं सुबुह कल्ह 3 चकर किरियो आहे। क़ुरान खे लॻो हो पथर, ऐं क़ुरान खे लॻो कोन, ऐं बाक़ी होतिरो पंधु मां कोड़ी पई वञे, ओतिरो पंधु लॻो। ऐं खणी हेॾां डोड़ी आयसि, मूंखे डपु पइजी वियो, ऐं डोड़ी आयसि। अच्छा, इहो जेको आहे केतिरी देरि जेको आहे तव्हां सां जेको आहे इहो केॾी महिल तव्हांखे जेको आहे पथर लॻा, कहिड़े टाइम? कल्ह 4 बजे लॻो आहे, ऐं उन खां अॻु छित ते लॻो, उहो 2 बजे लॻो हो, ऐं राति 3 चकर लॻो आहे। राति क़ुरान बि पढ़ियो, नमाज़ बि पढ़ी? हा, नमाज़ पढ़ी। उहा नमाज़ मूं हिते पढ़ी वई, क़ुरान शरीफ़ जेको त पढ़ियो सो उते बसि होतिरो पंधु लॻो। उनखे ख़बर आहे आख़िर क़ुरान शरीफ़ घर में माण्हू पढ़ंदा, नमाज़ बि पढ़ंदा। मुंहिंजे घर वारे चयो त उते मूं चयो नमाज़ कोन थी पढ़ां, हिते कोन थी पढ़ां। हाणे उन डप में नमाज़ कोन थी पढ़ां, हुते डपु थो पए, नमाज़ हिते पढ़ंदी आहे। अगरि हीअ असांजो मसइलो जेको आहे, इहे प्लाट तां हले पियो, इनखे तक़रीबन गुज़िरियल 8-9 महीना थी विया आहिनि, जेको सिविल कोर्ट मां सेशन कोर्ट वरी सिविल कोर्ट रिमाइंड थियो आहे। ऐं इन दौरान जेको आहे हिननि कई असां सां जेको आहे असांजे घरनि खे बाहियूं ॾिनियूं, असांजे लोढ़नि खे बाहियूं ॾिनियूं, राज भाग जे माण्हुनि खे असां चयो, सभु कुझु चयो, ऐं असां उन्हनि खे चयो त बाबा ही एतिरे क़दुरु असां सां जेको आहे हिननि ज़्यादतियूं कयूं आहिनि। उनखां अलावा असां जेको आहे कॾहिं बि कंहिंखे तकलीफ़ कोन ॾिनी आहे, ऐं न ई असीं ॾींदासीं, न ई को असांजो को अहिड़ो मसइलो आहे। पर ॻाल्हि इहा आहे जो राति जेको हिननि वाक़ियो कयो आहे, जंहिं मंझि न्याणी हिकिड़ी क़ुरान बि पढ़ियो, नमाज़ पढ़ी, क़ुरान बि पढ़ियो, खट ते वेठी, उनखे हिकिड़ो पथर, ॿियो पथर, टियों पथर आयो। यार, असांखे भितर हणनि, असांखे लठूं हणनि, कुहाड़ियूं हणनि, ख़ैर आहे, पर क़ुरान खे छो पिया पथर हणनि, क़ुरान खे छो पिया भितर हणनि? मुस्लमान हुअण जे नाते एतिरो त माण्हू, एतिरो त यज़ीद ऐं फ़िरौन बि कोन कयो, हिंदू बि कोन कंदा आहिनि। हेठि पंहिंजे पाण खे मुस्लमान चवराईंदा आहिनि। इहो यासीन आहे, आमिर आहे, असां ॾिसूं पिया अखियुनि सां। ऐं उन्हनि जी जेको आहे माउ आहे, इहो आमना आहिनि यासीन जी घरवारी, उनखे मूं अखियुनि सां ॾिठो आहे, ऐं कसम खणी ॻाल्हि थो करियां। ऐं काको भावल जेको जज जेको आहे, हनीफ़ मलक जेको आहे, जेको आहे उहो, ऐं शहज़ोर जी भेण जेको आहे, इहो सरे आम जेको आहे पथर पिया हणनि। हितां जेको आहे मूं 3 चकर 2 चकर ॾिठो आहे असांजी नियाणियुनि ऐं बचनि खे। यार, इहो किथे जो जेको आहे उहा ही मुस्लमान आहिनि, ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। असांखे मुस्लमान चवंदे शर्म थो अचे, कसम ख़ुदा जो, एॾी क़ुरान जी बेहुरमती, एतिरी ज़लालत। ऐं असां राजभाग जे चङनि खे चऊं था त उहे चवनि था त हो चवनि था असांखे पथर था हणनि। अड़े, हो असांखे पथर था हणनि त असांखे साबित करे ॾेखारीनि केरु आहे, छा आहे। रुॻो कूड़, रुॻो ड्रामा रचनि पिया, ॿियो कुझु कोन्हे। हू माना हुननि जी का मुस्लमानियत कोन्हे, हुननि खे इहो हया शर्म कोन्हे। नमाज़ पढ़े पई छोकिरी या क़ुरान पढ़े पई, उन तां बि ही कोन था मुड़नि। ही कहिड़े क़िस्म जा मुस्लमान आहिनि? हिंदू बि जेको आहे ईअं कोन कंदा आहिनि, पर ही मुस्लमान थी करे अहिड़ियूं घटिया ऐं नीच हरकतूं कनि था। एसएचओ मिसण खे असां राति इतला कई त एसएचओ मिसल 2 सिपाही मोकिलिया, ऐं असांखे चयाईं त 10 बजे जेको आहे असां ॿिन्हिनि धुरनि खे घुराए ऐं चवंदसि। हिन खां अलावा बि असां कई दफ़ा पुलिस खे चयो आहे, ऐं राति बि चयो, पर हू चवंदा आहिनि त जेको चुल्ह ते उहो दिलि ते। ॻाल्हि इहा आहे जेकी ही हरकतूं कनि पिया, ॿियूं कनि पिया, ॿियो जेके हिननि सां गॾु माण्हू शामिल आहिनि, जेके हिननि जी माना पोइवारी कनि पिया ऐं सियासत कनि पिया, वोटनि जी लालच में, 4 वोटनि जी लालच में, इज़त ऐं ज़िल्लत। ऐं अदा असां ईअं 2-3 महीना 9 महीना थी विया आहिनि, असीं माना ईअं ई भितरनि में ॿिनि में इहो ई लॻो पियो आहे। राति क़ुरान छोकिरी पे पढ़ियो, क़ुरान खे धकु लॻा, असां खणी लिकायो क़ुरान, पोइ बि माना ई रहनि कोन था। पर क़ुरान खे हाण, ॿारनि खे हाण, माल खे हाण, पर माना रहनि नथा।
इन्हनि मां असीं फसी विया आहियूं। अहिड़ो जो असीं कोन को, इन्हनि खे केरु चवण वारो कोन्हे, केरु ॿुधाइण वारो कोन्हे। जंहिंखे चऊं चऊं कुझु कोन्हे। बसि ईअं करे माट में असीं कोन ॻाल्हायूं आहे, एतिरो बि असीं कोन ॻाल्हायूं आहे। पर असांखे राति क़ुर के धक लॻाइनि तॾहिं असां एतिरो ॻाल्हाइणो असांखे पइजी वियो। हिकिड़ी क़ुर में पढ़ी राति पत्थर उछलाए क़ुर जे अॻियां जी किरियानि ऐं क़ुर पढ़ंदे पत्थर 4-5 पत्थर उछलाया आहिनि। उन अॻ में मुंहिंजी वाइफ खे आयूं पत्थर उन बांह